मुल्की सलामती जी हर भनकड़ी जो फैसला तो जवाब दिनो वेंदो। पाकिस्तान खिते में अमन इस्तेहकाम जो ख्वाहिशमंद है। इलाक़ाई सलामती ते कंहिं बि क़िस्म जी सिधी या अणसिधी भनकड़ी जो मज़बूत ऐं फैसला तो जवाब दिनो वेंदो। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो 17वें नेशनल वर्कशॉप के खिताब। संदसि चवण है तो ख़ारजी फितनो ऐं हिंदुस्तानी फितनो नाकारी प्रोपेगेंडा के ज़रिए अवाम दुश्मन ऐं तरक्की मुखालिफ एजेंडा पखेड़े रहा है। रियासत उन्हनि समूरनि दहशतगर्दनि खिलाफ भरपूर कार्रवाई कर रही है त जीअं बलूचिस्तान के उन्हनि जे शिर खां महफूज़ रखे सघिजे। बलूचिस्तान पाकिस्तान जो फ़ख्र ऐं बासलाहियत मुहिब वतन ऐं पुरज़म माण्हुनि जी सरज़मीन है। अवाम जी भलाई ते बदल हिकमत अमली ज़रिए बलूचिस्तान जी समाजी ऐं मुआशी मंजरनामे के बेहतर बढ़ाइण जे लाइ भरपूर कदम खयां पिया वञनि। बलूचिस्तान जी बेपनाह मुआशी सलाहियत के अवाम जी बेहतरी जे लाइ कुतुब आणण वक़्त जी ज़रूरत है। पाकिस्तान जो आला सतही वफ़द अॼु अफ़गानिस्तान वेंदो, जिथे अफ़गान इख्तियारनि सां सरहदी मामलनि, बेतरफ़े वापार ऐं जुरपुर वारे निज़ाम समेत अहम मामलनि ते मुशावरत कई वेंदी। ज़रियनि जो चवण है तो हीउ दौरो पहिरियां खां तय थियल हो ऐं हुन जो ताज़ो तौरख़म बॉर्डर की बंदिश या मौजूदा छिकताण सां को ताल्लुक़ न है। पाकिस्तानी वफ़द अफ़गान इख्तियारनि सां मुलाक़ातूं कंदो, जिन में बेतरफ़े सहकार ऐं एतमाद साज़ी जे क़दमनि ते बि ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। अफ़गानिस्तान में सीज़ फायर के वक़्त की हद मुक़रर न है। भनकड़ी न थियण ताईं मुआहिदो बरक़रार है। सीज़ फायर मुआहिदे में वाज़े तौर ते चयो वियो हो त को दूरअंदाज़ी न थींदी। TTP के अफ़गान सरज़मीन ते का सहूलत फराहम न कई वेंदी। दिफ़ाई वज़ीर ख़ारजा आसिफ जो बयान संदसि चवण है त तुर्किया ऐं कतर ज़ोर भरियो त उन बुनियादी तकरार इहो आहे त अफ़गानिस्तान जी सरज़मीन या सरपरस्ती TTP के पाकिस्तान में कार्रवाई लाइ दस्तियाब है। असां अफ़गानिस्तान के ॿुधायो त सभु कुछ सिर्फ़ एक शिक ते आहे। सॼी दुनिया में सेमीकंडक्टर के हवाले से बयानिए की जंग जारी है। सेमीकंडक्टर पाकिस्तान के मुस्तक़बिल ऐं नौजवान नस्ल जो मनसूबो है। जेके माण्हू सेमीकंडक्टर ऐं मसनूई ज़हानत के कंट्रोल कंदा, उहे ही दुनिया के कंट्रोल कंदा। इहो ही मुस्तक़बिल है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इस्लामाबाद में पाकिस्तान के पहरे नेशनल सेमीकंडक्टर प्रोग्राम जारी करण वाली तकरीब के खिताब संदसि चवण है तो पाकिस्तान डिजिटल अथॉरिटी जोड़ी वही है। फेडरल बोर्ड ऑफ रेवेन्यू के मुकम्मल डिजिटलाइज़ कयो पियो वञे। नौजवान असांजो सरमायो आहिनि। उन्हनि खे IT समेत सेमीकंडक्टर के शोबे में तरबियत ॾियणी आहे ऐं अॻिते वठी हलणो आहे। खैरपुर में एक घर में ज़ाल मुड़ुस ऐं संदसि 3 ॿारनि जा गोलियूं लॻल लाश पियसि। कराची रोड ते वाक़े घर में नवीद अराई संदसि ज़ाल अक्सा इद्रीस, संदनि 3 पुटनि ऐं 1 न्याणी जा लाश मिलिया। मक़तूलनि में 8 वरियनि जो अहमद अली शेर, 6 वरियनि जो मूसा न्याणी मसवरा भी शामिल। हद जी पुलिस वाक़े वारे हंध पहुंची लाश खणाए सिविल अस्पताल आंदा। मक़तूल नवीद अराई खैरपुर खजूर मंडी के सदर चौधरी बशीर अराई जो पुट है। SSP मोहसिल चौधरी बशीर अराई के नुंहुं पंहिंजे मुड़ुस जी ॿी शादी करण ते नवीद अराई ऐं पंहिंजनि 3 ॿारनि खे क़त्ल करे आपघात कयो। के इलेक्ट्रिक वापेदारनि लाइ ख़ुशख़बरी। नेपरा के इलेक्ट्रिक जो टैरिफ ₹7.60 घटाए छॾियो। के इलेक्ट्रिक की माली साल 2024 का 2023 ताईं मल्टी एयर टैरिफ की नज़रसानी दरख्वास्तुनि जो फ़ैसिलो जारी। फ़ैसिले तहत नेपरा के इलेक्ट्रिक जो टैरिफ ₹39.97 फ़ी यूनिट घटाई ₹32.37 फ़ी यूनिट मुक़रर करे छॾियो। नेपरा इख्तियारनि मूजिब राइट ऑफ क्लेम्स बाबत नेपरा जो अॻूणो फ़ैसिलो बरक़रार है। ही फ़ैसिलो के इलेक्ट्रिक जी जनरेशन, ट्रांसमिशन, डिस्ट्रीब्यूशन ऐं सप्लाई मुतालिका है। हथियार फिटा कंदड़ धाड़ेलनि खे फ़नी तरबियत ऐं रोज़गार ॾिनो वेंदो। सिंध हुकूमत सिंध जे क़िस्से जे धाड़ेलनि लाइ स्ट्रेंजर पॉलिसी जारी करे छॾी। घरू वज़ारत पारां जारी कयल परचाई मुताबिक़ पॉलिसी सिखर ऐं इलाइक़ाई डिवीज़न जे क़िस्से जे इलाइक़नि में लागू थींदी। हथियार फिटा कंदड़नि खे कानून तहत कार्रवाई खे मुंहुं ॾियणो पवंदो। घरू वज़ारत जो चवण है त स्ट्रेंजर पॉलिसी आमी मुआफ़ी जो ऐलान नाहे। हथियार फिटा करण ऐं गिरफ़्तारी ॾींदड़ धाड़ेल केसनि खे मुंहुं ॾींदा। मीडिया ज़रिए वाज़े कयो वेंदो त हीअ पॉलिसी मुआफ़ी लाइ न पर अमुन लाइ आहे। स्ट्रेंजर कंदड़ धाड़ेलनि खां हथियार ऐं बारूद बरामद कयो वेंदो। स्ट्रेंजर कंदड़नि जी घर-भातियुनि खे हिरासा न कयो वेंदो। कच्चे में ॿारनि ऐं औरतुनि लाइ तालीमी, सिहत ऐं फलाही सहूलतूं फ़राहम कयूं वेंदियूं।
बंद स्कूल ऐं इस्पतालूं मरहलेवार बहाल कयूं वेंदियूं। हथियार फिटा कंदड़ धाड़ेलनि खे फनी तरबियत ऐं रोज़गार फराहम कयो वेंदो। ट्रेंडर पॉलिसी ते अमल दरामद लाइ मॉनिटरिंग कमेटियूं जोड़ियूं आहिनि। सिंध असेंबली में अपोजिशन लीडर अली खुर्शीदी जमायत इस्लामी के कराची जे हक़नि जो सूदो कंदड़ जमायत करार ॾेई छॾियो। संगीन इल्ज़ाम ऐं फिती तनक़ीद। अली खुर्शीदी जो चवणु आहे त गज़ा में अमन खां पोइ जमायत इस्लामी जो चंदो बॉक्स बंदि थी वियो, जंहिं सां ही बुखलाहट जो शिकार आहे। जमायत इस्लामी अल मुनाफ़िकीन आहे, जेका माण्हुनि खे सहूलतूं नथी ॾिए ऐं पंहिंजे कारकुननि खे बि धोखो ॾेई रही आहे। जमायत इस्लामी वारनि यूसी चेयरमैन खां वठी सिंध असेंबली जी सीट बि दॿाए रखी आहे। जेकॾहिं असेंबली सुठी नाहे त जमायत इस्लामी जो हिकु मेंबर हिते छा थो करे। जमायत इस्लामी वटि सेंट्रल जा 9 टाउन्स आहिनि, जिन जी हालत इंतिहाई ख़राब आहे। जमायत इस्लामी पिटको बि कंदी आहे, मज़ो बि वठंदी आहे। सिंध हाई कोर्ट जी वक्ती चीफ जस्टिस, सिविल जज ऐं जुडिशियल मजिस्ट्रेट कंबर सैयद करम अली शाह खे मुअत्तल करे छॾियो। मेंबर इंस्पेक्शन टीम संदसि मुअत्तली जो नोटिफिकेशन बि जारी करे छॾियो। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त जुडिशियल मजिस्ट्रेट ते मिसकंडक्ट, नाअहली ऐं इख्तियारनि जे ग़लति इस्तेमाल जा इल्ज़ाम आहिनि। मुअत्तली दौरान जुडिशियल ऑफिसर पघार ऐं अलाउंस वसूल कंदो रहंदो। कराची में नॉर्थ नाज़िमाबाद जे इलाइक़े कोसर कॉलोनी में घर मां 2 भेनरुनि जा गला कचियल लाशुनि खे आवासी शहीद अस्पताल मुंतक़िल कयो वियो। लाशुनि जी सुञाणप ज़ैनब दफ्तर ऐं आलिया दुख्तर शामिल। पुलिस मूजिबि संदिल पीउ पंहिंजे 2 धीअरुनि खे क़त्ल कयो। मक़तूल ॿारनि जे भाउ मुतालबो कयो त संदसि वालिद खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। चक भरसा रुस्तम खानपुर जे विच वारे इलाइक़े में महर जदोई तकरार सां हथियारबंदनि जी फायरिंग में पीउ पुटु क़त्ल। गोलियूं लॻण सबबि ॻोठ कुब्बो जामी वासी नूरल जतोई थॾे ते मारिजी वियो। संदसि पुटु अमीर सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिं दम ॾिनो। वाक़े खां पोइ इलाइक़े में ॾहकाउ। पुलिस मूजिबि वाक़ियो महर जतोई तकरार सां पेश आयो आहे। बख्शापुर भरसा ज़ोरगढ़ वटि जखराड़ी ऐं गोला बिरादरी जी 2 धुरियुनि में पुराणे तकरार सां झेड़ो। फायरिंग, 1 ॼणो क़त्ल, 1 ज़ख़्मी। गोलियूं लॻण सबबि हफ़ीज़ुल्ला गोलो मारिजी वियो। मुबारक गोलो ज़ख़्मी। वाक़े खां पोइ गोला बिरादरी जा सवे माण्हू रोडनि ते निकिरी आया। इंडस हाईवे ते लाश रखी धरड़ो। 2 पासनि खां ट्रैफ़िक मुअत्तल। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो ऐं न ई का गिरफ़्तारी अमल में अची सघी। ओबावड़ो भरसा शहर धोंदो खूनी तकरार सां 3 ॼणनि जे क़त्ल खां पोइ इलाइक़े में माहौल सोगवार। हथियारबंदनि ॻोठ लांघो भरसा फायरिंग करे खीर विकिरो कंदड़ 3 पोहियतुनि असलम धोंदो, अयूब ऐं राड़ो धोंदो खे क़त्ल करे छॾियो हो ऐं फायरिंग में 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। मक़तूलनि जी जनाज़े नमाज़ मक़तूलनि जा वारिस लाश खणाया ओबावड़ो बाईपास ते वेही रहिया। धरड़ो सिंध ऐं पंजाब ईंदड़ वेंदड़ रोड ब्लॉक। ट्रैफ़िक मुअत्तल रही। पुलिस जी ख़ातिरी खां पोइ धरड़ो ख़त्म, रोड खोलियो वियो। मदेजी भरसा अमरोट थाणे जी हद मां ॻोठ रिंगपुर पायरां नींगर जो लाश जी सुञाणप ॻोठ रिंगपुर वासी 14 वरियनि जी अब्दुल्ला पुट कादर बख्श खोसे नाले सां थी। वारिसनि ॿुधायो आहे त गुज़िरियल ॾींहुं अब्दुल्ला घरां कावड़ जे निकिरी वियो हो। अॼु संदसि लाश मिलियो आहे। थकड़ में शादी की तकरीब दौरान 11,000 वोल्टेज की तारुनि मां करंट लगण सबब 3 पोरियर सड़ी सख़्त ज़ख़्मी। गरीबाबाद कॉलोनी में शादी की तकरीब दौरान शामियाना हरण दौरान 11,000 वोल्टेज की तारुनि सां 3 पोरियर विछड़ी विया। मुख्य जवाबदार गिरफ़्तार। तो जवाबदार एतराफ़ कयो आहे त रांदि तां मुहमारी थी आहे, जे बाद हुन कावड़ में अची करे उमर पहर खे गोलियूं हयूं। पुलिस मूजिबि मुख्य जवाबदार महबूब कोरेजे खे गिरफ़्तार कयो। ॿियनि जवाबदारनि खे बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो।